मुख़्तलिफ़ केसिस दाख़िल कया विया आहिनि तव्हां लाड़काणे वियो ऐं हितां ज़मानो थी चुकी आहे हिन वक़्तु पोज़ीशन छा आहे इन वक्त पोजीशन ये आहे त तव्हां पाण मीडिया वारा आहियो कवर कयो पिया हितां असांखे नौशेरो फिरोज़ मां बि मिली वई हुई बेल ऐं जिथे मां वई हुअसि लाड़काणा उतां बि हाई कोर्ट मां असांखे मिली वियो आहे बेल मिली वई आहे पर अञा तक उन्हनि खे रिलीज़ नथा कनि ऐं असांजा वकील लॻा पिया आहिनि छो वरी चवनि था थिए जेके मोटरसाइकिल चोरी कई आहे कार साहब उन जो बेल करायो ऐं जेके 3,500 रुपया वरिता अथई फुर कंदे टाइम उन जी बेल वठो त पोइ उहे बेलूं असां करायूं पिया जेका असां मोटरसाइकिल चोरी कई आहे अच्छा हिकु आम कैदीअ खे जेको आहे जिते वारदात थींदी आहे उन्हनि डिस्ट्रिक्ट में जेल अंदरि रखियो वेंदो आहे हीउ कहिड़ो कैदी आहे जंहिंजा जेके केसिस आहिनि उहे जेको आहे सो नारा जेल मां पिया हलनि हैदराबाद में ऐं जेको आहे सो ॿिया जेके केसिस आहिनि उहे बि उतां ई हलाया पिया वञनि हालांकि पहिरें ॾींहुं जॾहिं हिते साहब खे अरेस्ट कयो हुन उन खां अॻु में जज जी रूलिंग हुई ऑर्डर हो त नौशेरो फिरोज़ में ई रखिणो आहे ऐं कंहिं बि सूरत में हितां हिलाइणो न आहे छो की साहब खे हार्ट में स्टेंट पियो हो 9 महीना अॻु में त मां उहा मेडिकल रिकॉर्ड बि उमाणे छॾियो हो जज साहब ॾे त ख़ासि चयो वियो हो त तव्हां जेल में वठी था वञो कार्रवाई पूरी करे पोइ जेल सां जेका अस्पताल बि एफिलिएटेड आहे उते वठी वञिजो उहो अस्पताल त छॾियो राति जो बग़ैर ॿुधाए उन्हनि खे वठी विया आहिनि हैदराबाद हाणे इहो तंग करणु आहे ऐं ॾिसनि था हाणे त रोड बि सही न आहिनि साहब जी हेल्थ जे लाइ एॾो वॾो डिस्टेंस अचणु वञणु बिल्कुलु सही न आहे ऐं असां घर वारनि ते बि प्रेशर करणु त काॾे वियो केॾी महिल पहुचंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंखे पंहिंजा प्यारा आहिनि त बसि इहो स्ट्रेस ॾियणु पर अलाह जो शुक्र आहे अलाह असांखे हिमत ॾिनी आहे असांजी तवकल असांजे रब ते आहे ऐं इनशाला असां इन्हनि मोटरसाइकिल चोरी ऐं इन जेके ॿिया बि हाणे कया अथनि इन्हनि जूं बेल अॼु थी वेंदियूं इनशाला अगरि सुभाणे रिलीज़ नथा कनि वरी बि मां इन्हनि खे मोहलत ॾियां थी सूमर ताईं पोइ न मिलंदासीं जिथे बि साहब खे वठी वेंदा ॾिठल आहे पाकिस्तान असांजो बि ॾिठल आहे हितां जा ई आहियूं असां छा वजह आहे कहिड़ो मुतालबो आहे उन करे ही कार्रवायूं हलनि पियूं इलेक्शन में छो बीठो सलामी पेश कयो पीपल्स पार्टी में अचो सजदो कयो जेको असां कॾहिं कोन कंदासीं छा जी आज़ादी न थी हा पोइ मां तव्हांखे ॾसियो न बसि पोइ असां वेंदासीं असां तहरीक लाहींदासीं ऐं असां वेंदासीं जेलनि जे ॿाहिरां जे तरह असांखे केसनि मां बरी त उअं ई थियल आहियूं पर हिननि मां जॾहिं जिंदगान छुटंदी साहब घर कोन ईंदो मां घर न हूंदमि मां बि उते हूंदमि